अदवदिया अभी लाने दा हूँ ना माँ था किसी को तो वही भागो भागो वो मैं क्या था बारों के बाद काबूले मुकाबला जारी है काबूलो जगत करे काबूलो जगत करे वाह काबूरा नाज़रीन इन वक्त गादी नशीर फकीर कुर्बदार फकीर मोजो नाम दी जाइन वडी मोजी इज्जत आइन साईं सरदार जी मेहरबानियों कुर्ब लखदार अदा दोस्तरी जो शादी निकली जो दोस्तरी जो मोटी शादी निकली जो बेमिसाल उसका मेहरबान इनाम जो थन जे मोर अली नाज़रीन इन गादी नशीर फकीर मोजो मोहसन फकीर काबिल एतराम फकीर साईं ताकत फकीर हुंदे मुझे ड्यूटी में मुझे पैसो ना मोकिलियो ऐं मानवर फकीर साईं ताकत साईं मशहूर है साईं नसर मुखे इनाम ॾींदा आहिनि पर वॾी मुंहिंजी इज़त कंदा आहिनि साईं ताकत फकीर ऐं साईं सरदार अली साईं जूं महिरबानियूं लखनि वाड़े चिणगला वाड़े पुट चिणग इनाम जो चिणगलीअ में भाई चोटिया बहरान साबन सुरीले मथे बड़ो सदन हम मंगने जो साबन सुरीले फाटा मंगने जो बेमिसाल मंगने जो असां दादी जो नाज़ सिंध पहलवान में डाली बूटी पंजनी पहलवान गुला सनमला राहुल आचार्य लुंड मचे पियो परिवारों के ॾाढो पहलवान लुंड राहुल आचार्य मचे पियो लुंड मचे पियो वाह लुंड वाह साहिब पहलवान रेशमी बिगाड़ी जा था रेशमी मथे बड़वा वाह रेशमी अद्भुता गुलाब सभी लगारी मथे बड़वा पहलवान लगारी है मुझा साहब आया ईदो ही साहब मुझी जान है मुझी इज्जत है मेहरबानियों अदा अमल थे मध्य प्रदेश वाले शारी है को वाह लगारी वाह शबीर फकीर अनकरी मलाखड़े में तशनुआ थियण वाला है जनाब रईस सरदार इमदाद खान लगारी साहब वाह पर लुंड गुलशन लुंड जो मशहूर है ही दादल फकीर जो भाइटो है वॾी मुंहिंजी इज़त कंदो आहे साईं फकीर गुलशन जूं महिरबानियूं वड़े मुल्ला मुल्ले सॼी राति वज़ीफ़ो कढियो आहे इनाम ॾियो मुल्ले खे जनाब रईस ईदन खान काडी साहब मुर्शे ड्यूटी में मुझे 500 रुपया इनाम मोकिलियो ऐं जनाब रईस ईदन खान काडी साहब जो थोराइतो आहियां जेको 27 मूंखे इनाम ॾींदो आहे महिरबानियूं हथ वॼी आहे अदा मुंहिंजो अॻु चओ छॾियो न हाणे मां छा ॾिसां पहलवान सजाओ निगारी हाजी ओदी बोलो मलबोई मुकाबलो 1 to 1 अदा तूं वञे न हाणे मां हिते पोइ हाणे माण्हू पुछे पहलवान ओदी बोले लगारी जिताए पियो लगारी ओदी बोलो मथे बड़वा लगारी है ओदी बोलो बच्चा जी को शुरू करे लगारी है ओदी बोलो बच्चियों
छॾण ज़िमेदारी जो ऐं होदी वॾो ठातो आहे होदी वॾो ठातो आहे परिवार जो होदी वॾे मुक़ाबिल जारी आहे परिवार जी बस कई पहलवान लगारी है लगारी बारो कयो होदी वॾो बचियो छॾण हो लगारीअ जो होदी वॾे मथे वॾियो आहे मुक़ाबिलो वञो न हथ ढला थिया फुर्सत शख्सियत मान वारा सरदार जनाब सरदार पहलवान वाह 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 साहब जो इन्हें मल से 500 रुपये इनाम सेक्रेटरी जरोया जरोया पहलवान मलाह आई बूटी बचे पियो पेरें जो पहलवान चोटी जा पहलवान कौमी सूलिया पहलवान बूटी मथे बढ़िया बूटी मथे बढ़िया बूटी मथे बढ़िया उठा जी कोशिश वाह वाह बुक्ति बुक्तिया इनाम जो बुक्ति के इनाम जो बुक्ति जनाब रईस इमदाद खान लगारी साहब की तरफ का साईं दातन फकीर लुंड जे लाइ 1000 जो हार ऐं 1000 रुपए जो हारा ॿिन्ही फकीरनि खे पीला तायल मौज महिमान ॿुधो तो अदा भी होॾे निहारे ई कोन्ह भल कयो हिम्मत कयो होॾे निहारियो न पोइ विड़ो भला पहलवान गुलाम थलगी पहलवान सीधी पहलवान कुर्बानी होती बोलो थर जो मोर पहलवान लाला रही पठान इनाम जो मुक्ति खे इनाम जो पहलवान मुक्ति खे मुक्ति जो कदुर कयो मुक्ति जो कदुर कयो वाह वाह सही है।